अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जी एडमिशन्स हली रहियूं आहिनि। एडमिशन्स 2024-25 बैच जूं उन में असां तव्हांखे एडवर्टाइज़मेंट जे बारे में डिस्कस कयोसीं ऐं उन सां गॾो गॾु तव्हांखे फॉर्म फिल करणु सेखारियोसीं। अॼु जी हिन वीडियो में असां पूरो टेंटेटिव शेड्यूल ॾिसंदासीं। तव्हां क्लास वठण ताईं कहिड़नि कहिड़नि मरहलनि में गुज़रंदा ऐं उन्हनि जूं डेडलाइंस छा हूंदियूं। जो क्लासिस जेके हूंदियूं आहिनि स्टार्ट थी वेंदियूं आहिनि, त अटेंडेंस पॉलिसी जेका आहे मेहरान जी स्ट्रिक्ट हूंदी आहे। तव्हांखे एग्ज़ाम में एनी हाउ 75% तव्हांजी, त जीअं बि जेके बि बिज़ी स्टूडेंट्स आहिनि त उन्हनि खे ख़बर पइजी चुके त उन्हनि खे क्लास कॾहिं खां स्टार्ट करणा आहिनि, उन्हनि जूं टेस्ट कॾहिं थींदियूं, उन्हनि जूं सेकेंड फेज़ जूं टेस्ट कॾहिं थींदियूं। ही तव्हां मुंहिंजे अॻियां टेंटेटिव शेड्यूल ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें ईच एंड एवरीथिंग क्लियर आहे। सभिनी खां पहिरियां ॾिसो पब्लिकेशन ऑफ प्रोस्पेक्टस ऑन एडमिशन वेबसाइट 5 अप्रैल ते अची चुको आहे। पब्लिकेशन ऑफ एडमिशन एडवर्टाइज़मेंट जेका आहे 7 अप्रैल ते तव्हांजी न्यूज़ पेपर्स में अची चुकी आहे। उन खां पोइ ओपनिंग ऑफ दी ऑनलाइन एडमिशन पोर्टल 15/4 खां स्टार्ट थी चुको आहे, जंहिं ते असां फॉर्म बि फिल कयो। उन खां पोइ क्लोजिंग जेका डेट आहे एडमिशन पोर्टल जी उहा 10/5/2024 आहे। मई 10 2024 आहे अंटिल मिडनाइट। तव्हांजा स्टार्ट ऑफ फेज़ 1 प्री एडमिशन टेस्ट जंहिंजे बारे में ॿुधायो वियो त एट दी एंड ऑफ जून स्टार्ट थींदा। उहे मंडे 24 जून 2024 खां स्टार्ट थी वेंदा। ऐं उन खां पोइ ओपनिंग ऑफ दी ऑनलाइन एडमिशन पोर्टल फॉर द फेज़ 2। तव्हांजा फेज़ 2 जा जेके एडमिशन जे लाइ स्टार्ट थींदो पोर्टल, उहो 4/7/2024 खां थींदो। ऐं क्लोजिंग डेट जेका तव्हांजे पोर्टल फेज़ 2 जी हूंदी उहा 10/7/2024 हूंदी। उन खां पोइ एडमिशन टेस्ट फेज़ 2 जेको स्टार्ट थींदो उहो जुलाई 13 2024। द रिज़ल्ट जेका आहे उन्हनि जी ऑन द सेम डे ऑफ द टेस्ट बाय इवनिंग। तव्हांजी इवनिंग जी सेम डे ते उन टेस्ट जे सेम डे ते तव्हांजी रिज़ल्ट अनाउंस थी वेंदी। द रिक्वेस्ट ऑफ रिगार्डिंग द रिकाउंटिंग ऑफ द मार्क्स ऑब्टेन विल बी एक्सेप्टेड। ठीक है, जेका बि रिकाउंटिंग अगरि कंहिंखे इशू आहे त असांजे मार्क्स घटि आयो त उहे 18 to 19 जुलाई तव्हां उन्हनि जे बारे में ऑफिस ड्यूरिंग द ऑफिस आवर्स वञी तव्हां ॾिसी सघो था। उन खां पोइ पर्सनल हियरिंग फॉर रिकाउंटिंग ऑफ द मार्क्स जेका तव्हांजी थींदी 20 जुलाई ते थींदी। उन खां पोइ जर्नल प्रोविजनल मेरिट लिस्ट डेटा रिकॉर्ड शैल बी डिस्प्लेड ऑन द वेबसाइट ऑफ द यूनिवर्सिटी। यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते जेको प्रोविजनल मेरिट लिस्ट जे लाइ डेटा रिकॉर्ड शो कयो वेंदो उहो 24 जुलाई ते हूंदो। उन खां पोइ डिस्प्ले ऑफ द शेड्यूल फॉर द फर्स्ट प्रोविजनल मेरिट लिस्ट कॉल लिस्ट ऑन यूनिवर्सिटी एडमिशन वेबसाइट 28 जुलाई ते थींदी। उन खां पोइ द इंटरव्यू ऑफ द कैंडिडेट ऑफ द फर्स्ट प्रोविजनल मेरिट लिस्ट 37 to 8/8/2024 3/7 खां स्टार्ट थींदा ऐं 8 अगस्त ते तव्हांजा पूरा थींदा। 10 डेज़ ये इंटरव्यूज़ हलंदा। डिस्प्ले ऑफ द शेड्यूल फॉर द सेकेंड प्रोविजनल मेरिट लिस्ट तव्हांजो जेको कयो वेंदो उहो 10/8/2024 ते कयो वेंदो। इंटरव्यू जेके थींदा सेकेंड लिस्ट आहे उहो 12/8/2024 to 18/8 थींदा, मंडे टू संडे। इन में जेको आहे 14 अगस्त जेका हूंदी उहा तव्हांजी छुटी हूंदी। उन खां पोइ स्टार्ट ऑफ दी क्लासिस जेके थींदव 19 खां स्टार्ट थी वेंदा तव्हांजा 19 अगस्त खां। ऐं डिस्प्ले ऑफ द शेड्यूल ऑफ द थर्ड प्रोविजनल मेरिट लिस्ट जेको हूंदो 21/8 खां स्टार्ट थी वेंदो। उन खां पोइ जेके इंटरव्यू थींदा थर्ड प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे उहो 23 अगस्त to 25 अगस्त। उन खां पोइ डिस्प्ले ऑफ द शेड्यूल फोर्थ प्रोविजनल मेरिट लिस्ट जेका थींदी 29 अगस्त ते थींदी। द इंटरव्यू 2 सितंबर ते थींदा। फिफ्थ प्रोविजनल मेरिट लिस्ट 4 सितंबर ते थींदी। इंटरव्यू जेका 6 सितंबर ते थींदा। फाइनल चेंज ऑफ टेक्नोलॉजी जेका 9/9 to 16/9 ते थींदी, मंडे टू मंडे। ऐं क्लोजिंग ऑफ जेको एडमिशन प्रोसेस आहे उहो 16 सितंबर 2024 ते क्लोज थी वेंदो। पर इहो तव्हांखे यादि रहे त 16 सितंबर ते 3rd 4th ऐं 5th प्रोविजनल में, पर तव्हांजी जेके क्लासिस आहिनि उहे स्टार्ट थी वेंदियूं 19 अगस्त 2024 ताईं। उम्मीद था कयूं तव्हांखे इहो टेंटेटिव इंफॉर्मेशन मिली वई हूंदी त कीअं यूनिवर्सिटी मेहरान यूनिवर्सिटी एडमिशन प्रोसेस फॉलो कंदी आहे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, तीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते अल्लाह हाफ़िज़।